जय झूलेलाल। तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल ते जंहिंजो नालो आहे मुंबई जो सिंधी। ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि महालक्ष्मी जी सॻिड़े जी विधि, पूजा, कथा ऐं मंत्र। त अचो स्टार्ट था कयूं। पर उन खां पहिरों अगरि तव्हां मुंहिंजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त प्लीज़ सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कयो ताकी तव्हांखे अचण वारी वीडियोज़ जी नोटिफिकेशन मिलंदी रहे। महालक्ष्मी जो सॻिड़े जो ॾींहुं ऐं टाइम छा आहे? महालक्ष्मी विर्त माता लक्ष्मी खे समर्पित आहे। हीउ विर्त 16 ॾींहंनि ताईं हलंदो आहे। शुरूआत थींदी आहे अष्टमी शुक्ल पक्ष जे भाद्रपद महीने में ऐं ख़त्म थींदो आहे कृष्ण पक्ष जे अष्टमी अश्विन महीने में। हे गणपतिअ जे चौथे ॾींहं खां पितृपक्ष जे 8 ॾींहं ताईं हलंदो आहे। शुरूआत में असीं सॻिड़ो ॿधंदा आहियूं 16 ॾींहं ताईं पाइण खां पोइ 16वें ॾींहं ते छॾंदा आहियूं। हिन साल 2020 में सॻिड़ो ऑगस्ट 25, 2020 में पाइबो ऐं सेप्टेम्बर 10, 2020 ते परवान थींदो। त सॻिड़ो छा आहे? सॻिड़ो यानी सुट जो धाॻो हो हूंदो आहे जेको असां हथ ते ॿधंदा आहियूं माता खे पूॼण खां पोइ। सॻिड़नि में 16 गंढियूं ऐं 16 तंदियूं आहिनि। छॾण महिल छा कबो आहे? हुन ॾींहुं माण्हू मैदनि जा सतपुड़ा, पुरी, तितर ठाहे करे हुननि ते सॻिड़ा ॿधी करे माताऊं ब्राह्मण जे घर वेंदियूं आहिनि ऐं कथा ॿुधी ऐं महालक्ष्मी खे प्रार्थना कंदियूं आहिनि। त अचो त हाणे ॿुधूं था माता लक्ष्मी जी कथा। असुल वॾी कथा महालक्ष्मी जे सॻिड़े जी। उज्जैन शहर में हिकु न्यायकारी ऐं धर्मात्मा राजा हो जंहिंजो नालो मांगलिक हो। हुननि जे शहर में प्रजा ॾाढी ख़ुशि हुई। हिकु दफ़ो राजा शिकार कंदे कंदे हिकु जंगल में पहुतो। हुते ॾिठईं त हिकु माई महालक्ष्मी जी पूजा करे रही हुई। पूजा पूरी थी त माईअ अची करे राजा खे सॻिड़ो ॾिनई ऐं विर्त जी विधि ॿुधाई। भाद्रव महीने जे शुक्ल पक्ष 8 तिथि ते महालक्ष्मी जो विर्त रखी पूजा कजे। हैड रंग जे कचे सूट जे 16 टंडू वठी 16 गंढियूं ॾेई सॻिड़ो ॿधिजे। वरी ऊंदहि में 8 तिथि ते विर्त भोजन करे उहो सॻिड़ो छॾिजो। राजा सॻिड़ो वठी पंहिंजी रानी चंद्रवती खे ॾिनो ऐं विर्त जी महिमा ॿुधाई। पाण दरबार में हली वियो। पुठियां संदसि चंद्रवती सॻिड़ो खणी फिटी कयो, जंहिं करे हिन खे घणो दुख भोॻणु पियो। राजा खे सपनो आयुसि कि रानी खे माता लक्ष्मीअ जो शाप लॻो आहे। हुन खे पंहिंजे राज मां कढी फिटी कर। रानी पंधु कंदे कंदे पंहिंजी साहेड़ी वटि आई ऐं हुन जो 9 लखो हार गुम थी वियो। साहेड़ी चयसि, कहिड़ो निंडारू माण्हू आयो आहे? सभिनि चयो, रानी आई आहे। साहेड़ी धिको ॾेई रानीअ खे ॿाहिरि कढियो। बुखी प्यासी अची नदीअ जे किनारे आई ऐं जीअं नदीअ में बुक विधई त नदी सुकी वई। निराश थी बाग़ में आई त बाग़ सुकी वियो। हुतां बि कढियो वियसि। राणी हुतां हिकिड़े जोगीअ जे कुटिया में आई। जोगी हिकु ॾींहुं बिख पिनंदो हो
त साल भर वेही खाईंदो हो। पर अॼु खेसि किथां बि भिख कोन मिली, जंहिं करे राणीअ खे कोसण लॻो। राणीअ खेसि पंहिंजो दुख दास्तान ॿुधायो त जोगीअ खे दया अची वई ऐं खेसि पाण वटि रखियांसि। जोगी जी सेवा करे साल अची थियो ऐं महालक्ष्मी जो विर्तु रखण जो महीनो आयो। रानी विर्तु रखई, सिक सां सॻिड़ो ॿधई, जंहिं करे महालक्ष्मी राज़ी थी त सुकल बाग़ साओ थी वियो। साइरी जो 9 लखो हार मिली वियो ऐं नदी वरी वहण लॻी। जॾहिं सभिनि हे ॾिठो, राणी खां अची माफ़ी वरितऊं। हिकु ॾींहुं राजा मांगलिक शिकार कंदो हुन जोगीअ जे कुटिया में पहुतो, जिते रानी रहियल हुई। राजा खे अची बुख लॻी, वजी चयसि, अॼु महालक्ष्मी जो पवित्र विर्तु आहे। अटो, माखी ऐं मखणु ॾियो त तितर ठाहे अचां। वज़ीर तितर पचाइण लॻो त तितर सरी पची वियसि। राणी चयो, मां पचायां तितर? हो तितर सुठा पचिया ऐं राजा खे रानी जा तितर जाम वणिया ऐं हुन संदसि वज़ीर खां पुछियो, हे मुंहिंजी रानी जे हथ जा तितर आहिनि? वज़ीर सच क़बूल कयो ऐं सॼी ॻाल्हि ॿुधाई। राजा कुटिया में वियुसि ऐं चंद्रवती खे ॾिसी जाम ख़ुशि थियो ऐं पाण सां वापसि राजमहल में वठी आयुसि। जीअं माता चंद्रवती जा दुख दूर कया, उअं ई जेको ही विर्तु रखी सॻिड़ो पाईंदो ऐं श्रद्धा सां ही कथा ॿुधंदो, हुन जा हर कम ऐं हर मनोकामना माता लक्ष्मी पूरी कंदी। त चओ, लक्ष्मी माता जी जय। आओ त पलो पायूं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविन्दानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। उम्मीद आहे तव्हांखे हे वणियो हूंदो। अगरि तव्हांखे हे वणियो त प्लीज़ हिन खे शेयर कयो ताकी सभिनि वटि माता लक्ष्मी जी कृपा पहुचे।